नाज़रीन, शिकारपुर में म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। मुलाज़िमनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो, अचो त ॾिसो। CMO साहब सां भी ऐं पंहिंजो एडमिनिस्ट्रेटर साहब सां भी मिलियासीं ऐं चयो असांखे आसरा ॾिना उन्हनि, चवंदा बाबा सुभाणे ॾींदासीं, परीहं ॾींदासीं, पर अञा ताईं बि 4 महीननि मां इहो हिकिड़ी पघार बि न कढी सकिया आहिनि। शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी जा मुलाज़िम आहिनि जेके सैनिटेशन अमलो आहे, ये तमामु जेको आहे शहरनि खे बहितर बणाइण लाइ ॾींहुं राति महिनत कनि था, पर 4 महीननि खां वठी हिननि जी पघार बंदि आहे। डिप्टी कमिश्नर शिकारपुर खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते मुलाज़िमनि खे रहियल पघारूं ॾेई संदन मां मायूसी ऐं बेचैनी दूर कई। असां बुख ते हिते जेको धरणो हई वेठा आहियूं त कोई हिते जेको म्यूनिसिपल जो कोई हिते न TMO आयो आहे, न एडमिनिस्ट्रेटर, न कोई सियासी माण्हू आयो आहे। बाक़ी फ़ोनियूं करनि था जो तव्हां कमु छॾे हड़ताल कया हो त तव्हांखे असां नौकरियुनि मां कढी छॾंदासीं। 12 साल असां हिते ड्यूटी पिया कयूं, पर हिन महिल ताईं असांखे पको कंहिं न कयो वियो आहे। रुॻो आसरा ऐं दम दिलासा असांखे ॾियनि था। महिरबानी करे असांजे वज़ीर आला सिंध खे इहा अपील था कयूं त हे असांजो नोटिस वठी वञे ऐं असांखे रेल पघारूं 3 महीने ॾिनी वञे ऐं असांखे रेगुलर पको कयो वञे। जेकॾहिं असांखे पघारूं ॾियनि था पिया, शाम ताईं असांखे पघार ॾींदा त असां इहे पंहिंजो हड़ताल ख़तमु कंदा। असांजो जेको जाइज़ मसइलो आहे उहो पघार आहे। असांजा बच्चा बुखनि ते वेठा आहिनि, असांजूं अमड़ियूं भेनरियूं जेके इन आसिरे में सुबुह जो असां अचूं था पिया त असांखे बाबा हितां पघार मिलंदी, महीने ते 8 वॻे अचूं था, उहा पघार बि असांखे जाइज़ हक़ नथो मिले त असां कंहिंखे तव्हां वञूं। असांजो एहतिजाज पुरअमन आहे ऐं असां पंहिंजो एहतिजाज जो दाइरो जेकॾहिं असांजा हक़ असांखे न मिलिया विया त असां दाइरो वधाईंदासीं।